पाक फौज पाबंदी मड़ियल टीटीपी ऐं ॿियनि दहशतगर्द टोलनि खे मुल्की सलामतीअ लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो। हिकु पाड़ेसरी मुल्क में टीटीपी ऐं ॿियनि गिरोहनि जे महफ़ूज़ ठाकनि ऐं खेनि जदीद हथियारनि जी फराहमीअ ते ॻणतीअ जो इज़हार। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जी सदारत हेठि GSQ में 258 कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस। हुकूमत जे मुआशी बहालीअ वारे मनसूबे ऐं ख़ासि तौर ते नईं ठाहियल काउंसिल ज़राअत, मादनियात ऐं दिफ़ाई पैदावार जे शोबे में फ़ौज जे किरदार बाबति आगाही। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में मईशियत जी बहालीअ लाइ हुकूमत खे हर मुमकिन फ़नी ऐं इंतज़ामी मदद फ़राहम करण वारे अज़म जो बरजाव। कॉन्फ्रेंस खे अंदरूनी सलामतीअ जी मौजूदा सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। फोरम पारां मादरे वतन जी दिफ़ा लाइ क़ुर्बानियूं ॾींदड़ बहादुर सिपाहियुनि खे भेटा पेश। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाक फ़ौज पेशेवराणी तरबियत महारत जो अहम हिसो आहे। क़ौमी सलामतीअ खे पेश ईंदड़ कंहिं बि ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ हमेशह तयार रहणो पवंदो। निगरान वज़ीर आज़म कंहिंखे मुक़रर कजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ निगरान सेटअप लाइ सलाह मशवरा शुरू करे छॾिया। वज़ीर आज़म जे सलाहकार कमर ज़मान कायरा तस्दीक कंदे चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईंदड़ निगरान हुकूमत बाबति सलाह मशवरा शुरू कया आहिनि। इत्तेहादनि खे एतमाद में वठण बैदि अपोज़िशन लीडर सां बि मशवरो कंदो। निगरान वज़ीर आज़म या निगरान वॾनि वज़ीरनि जा उहिदा सियासतदाननि खे ॾियणु घुर्जनि। नईं तकबंदियुनि तहत आम चूंडूं मुमकिन थींदे नज़र नथियूं अचनि। इलेक्शन कमीशन पुराणे तकबंदियुनि तहत चूंडूं कराइण लाइ कमु शुरू करे छॾियो आहे। चूंड सुधारण जी बुनियाद ते इलेक्शन में देर नथी करे सघिजे। कब असेंबली तोड़नी है, ये फैसला पाकिस्तान पीपुल्स पार्टी की लीडरशिप के बाद चीफ मिनिस्टर साहब करेंगे। ये फैसला वाहिद है जो कि पीपुल्स पार्टी की लीडरशिप जब कहेगी, चीफ मिनिस्टर जब से मुशावरत करेंगे तब तोड़ी जाएगी असेंबली। डेट कोई फाइनलाइज नहीं है। असेंबली जो है वो अपने मुद्दत पूरी करेगी और उसके बाद जो है केयरटेकर सेटअप आएगा और इंतखाबात की तरफ, आम इंतखाबात की तरफ जो है वो हम सब जाएंगे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी एक भारी अक्सरियत के साथ जीत कर वापस आएगी और पूरे पाकिस्तान से वापस आएगी जीत कर। ये प्रेशर इसलिए क्रिएट करने की कोशिश की जा रही है और कुछ हमारे लोग ये इसलिए कर रहे हैं कि किसी तरीके से पीटीआई के चेयरमैन को यहाँ से सेफ एग्जिट मिले और उसको मुल्क से बाहर फरार होने में मदद की जाए। कच्चे के इलाके में ऑपरेशन चल रहा है। जो डाकू है उनके पास रॉकेट लॉन्चर्स हैं, उनके पास एंटी एयरक्राफ्ट गन्स है, उनके पास जदीद वो असले जो कि पुलिस के पास नहीं है। पुलिस के पास ज्यादा बड़ा वेपन है G3 या क्लैशनकोव। आगे वाले जो है वो एंटी एयरक्राफ्ट गन और रॉकेट लॉन्चरों से लड़ रहे हैं आपके साथ। सिंध असेंबली कॾहिं टोड़ी वञे, फ़ैसिलो वॾो वज़ीर पार्टी क़यादत जी मुशावरत सां कंदो। फ़िलहाल असेंबली टोड़ण बाबति का बि तारीख़ तइ नाहे थी। क़ौमी असेंबली कुझु ॾींहनि में मुदो पूरो कंदी ऐं निगरान सेटअप ईंदो। आम चूंडुनि में पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां समूरे मुल्क में कामयाब थींदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त इसराइल PTI चेयरमैन खे बचाइण लाइ खुलियल नमूने मैदान में आयो आहे। इसराइल चाहे थो त PTI चेयरमैन खे महफ़ूज़ रस्तो ॾिनो वञे। कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ पुलिस जो ऑपरेशन हलंदड़ आहे। धाड़ेलनि वटि जदीद हथियार आहिनि। G3 राइफल ज़रिए रॉकेट लॉन्चर जो मुक़ाबिलो नथो करे सघिजे। पुलिस खे जदीद हथियार ख़रीद करे ॾींदासीं। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खट्टक PTI पार्लियामेंटेरियंस जे नाले सां नईं पार्टी ठाहिण जो बाज़ाब्ता ऐलान करे छॾियो। KP जो अॻूणो वॾो वज़ीर महमूद ख़ान बि नईं सियासी पार्टी में शामिल। PTI जे 57 असेंबली मेंबर्स पारां परवेज़ खट्टक जी हिमायत जो ऐलान। परवेज़ खट्टक चयो आहे त 9 मई जे विगोड़नि सबबि PTI खां रस्ता धार कया। 9 मई वाक़िअनि जी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। PTI चेयरमैन मुल्क दुश्मनीअ जा समूरा लिका लताड़े छॾिया। हिन मुल्क खे श्रीलंका बणाइण लाइ का कसर न छॾी। PTI वेंदे वेंदे मुल्क तबाह करे वई। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त PTI पंहिंजे दौर में नाअहली, नालाइकी, बदहाली जा रिकॉर्ड क़ाइमु कया। IMF मुआहिदो ख़त्म कयो। PTI सियासत बचाइण लाइ वेंदे वेंदे पेट्रोल सस्तो करे मुल्की मईशियत तबाह करे छॾी।
IMF सां मुआहिदो तोड़ण सबब मुल्क में महांगाई जो तूफ़ान आयो। इतिहादी हुकूमत सियासत दाव ते लगाए मुल्क के बदहाली ऐं बुहरान मां कढण लाइ IMF सां मुआहिदो कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दोस्त मुल्कनि वटि वञी परॾेही पॉलिसी बहाल कई। नव मई वारा वाक़िया रिथाबंदी तहत थिया। मुनज़िम अंदाज़ में फ़ौजी हंधनि ते निशानो बणाए वियो। वफ़ाक़ी हुकूमत फ़ौजी अदालतुनि में आम शहरियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते सुप्रीम कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। अटॉर्नी जनरल जवाब जमा कराईंदे चयो त आर्मी एक्ट ऐं ऑफिशियल सीक्रेट एक्ट आइन में मौजूद आहिनि, जिन खे अॼु ताईं चैलेंज नाहे कयो वियो। ॿिन्ही एक्ट तहत खयल क़दमनि कानून मूजिब ठीक आहिनि। फुल कोर्ट बेंच जोड़े दरख़्वास्तूं ॿुधण न जोगियूं करार ॾिनियूं वञनि। दरख़्वास्त गुज़ार ॿीहर हाई कोर्ट सां राब्तो करे सघनि था। अदालत सिधी रिथ दरख़्वास्त रद्द कई त हाई कोर्ट में अपील जो हक़ ख़त्म थी वेंदो। कराची सिटी काउंसिल जो पहिरियों इजलास हंगामे जे वर चढ़ी वियो। पीपल्स पार्टी ऐं जमात इस्लामी जे मेंबर्स जी हिक ॿिए ख़िलाफ़ नारेबाज़ी। जमात इस्लामी मेंबर्स इजलास जी कार्रवाई हलण न ॾिनी। मेयर इजलास ई ख़त्म करे छॾियो। मुर्तज़ा वहाब चयो त नारा हणण सां कराची जा मसइला हल न थींदा। शहरी नारा लॻाईंदड़नि ऐं उन्हनि जी सियासी तरबियत ॾिसी रहिया आहिनि। हाफ़िज़ नईमुर रहमान चयो आहे त मेयर जी चूंड वारे ॾींहुं राताओ हंयो वियो। जमहूरियत जो क़त्ल क़बूल न कंदासीं। जमात इस्लामी कराची जी चाबी हासिल करे शहर में चाइना कटिंग शुरू करण चाहे थी। हिक शख़्स पंहिंजी अना लाइ शहर जी तरक्की नथो चाहे। कराची जो मसइलो पाणी, सिवरेज, मैदान, रोड, रस्ता ऐं पार्क आहिनि, जंहिंजो हल जमात इस्लामी वटि न आहे। हाफ़िज़ नईमुर रहमान खे शेरवानी घुर्जे त तोहफ़े में ॾेई सघां थो। हू दर्ज़ी वटि वञी ऐं शेरवानी ठहिराए। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी प्रेस कॉन्फ्रेंस। मुर्तज़ा वहाब चयो आहे त काउंसिल जे पहिरें इजलास में जमात इस्लामी वारा कारियूं पटियूं ॿधी ऐं बैनर खणी आया। ताज़ियत दौरान बि जमात इस्लामी जे मेंबर्स नारेबाज़ी कई। कोशिश कई त पहिरें इजलास में तनक़ीद जो जवाब न ॾियां। जमात इस्लामी एहतजाज कंदी रही ऐं काउंसिल पंहिंजो कमु कयो। हाकारी सोच सां शहर जी ख़िदमत करण जी कोशिश कई वेंदी। शहर जी तरक़ीअ लाइ सभिनी खे गॾु खणी हलणु चाहिनि था। सिंध असेंबली जे मेंबर सिंध में तरसियल अफ़गान पनाहगीरनि खे सिंध मां नेकाली ॾियण जो मुतालबो करे छॾियो। PPMPA शमीम मुमताज़ अफ़गाननि जी सिंध में अचण ते पाबंदी लागू करण जो मुतालबो कंदे चयो त सिंध में गैर क़ानूनी तरसियल अफ़गाननि जा सुञाणप कार्ड ठही रहिया आहिनि। किचिरो मेड़ींदड़नि जे ॿोरनि मां ॿार बि निकिता आहिनि। सिंध हाणे वधीक अफ़गाननि जो ॿार बर्दाश्त नथी करे सघे। स्पीकर आगा सिराज दुरानी रोलिंग ॾींदे चयो त जेके बि गैर क़ानूनी परडेही आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। ॾखण कोरिया में शदीद बरसातुनि खां पोइ ॿोॾ ऐं लैंडस्लाइडिंग तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में फ़ौत थी वियलनि जो अंक बि वधी 39 थी वियो। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि ॾखण कोरिया जे शहर चोंगजो में अंडरपास में ॿुॾी फ़ौत थियल 13 माण्हुनि जा लाश कढी वरिता। उत्तर सूबे जे ॿियनि शहरनि में बि तबाहीअ खां पोइ इमदादी कार्रवायूं जारी। ऐं गोल्फ टेस्ट जे ॿिए ॾींहं ते पाकिस्तान श्रीलंका ख़िलाफ़ 5 विकेट्स जे नुक़सान ते 221 रन्स ठाहे वरितियूं। सऊद शकील 69 ऐं आगा सलमान 61 रन्स ठाहे क्रीज़ ते मौजूद। श्रीलंका तरफ़ां प्रभा जे सूर्या 3, रमेश
मेंडिस ऐं राजीता हिकु विकेट वरिती। इन खां अॻु श्रीलंका 312 रन्स ठाहे आउट थी वई। धनेजा 122 ऐं मैथ्यूज़ 64 रन्स ठाहियूं। क़ौमी टीम तरफ़ां शाहिन शाह आफरीदी, अबरार अहमद ऐं नसीम शाह टे विकेट्स वरितियूं। बरसात सबबि ॿिए ॾींहं जी रांदि वक़्त खां अॻु ख़तमु कई वई।